कड़ो ख़बर वेझो नूदाणी ऐं महरी बिरादरी जी गॾिजाणी थी। अॻवाननि चयो आहे त सहता बिरादरी जे नौजवान जे क़त्ल जी शफ़ाफ़ जांच कराए बेगुनाह माण्हुनि ते दाख़िल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। कोट ख़लीफ़ो सोमार नूंदाणी में थियल गॾिजाणी में सरदार अनवर अली नूंदाणी, शफ़ी महेरी, रोहेल लाशारी, खैरू ख़ान महेरी, मिठो ख़ान नूंदाणी, ग़ुलाम हुसैन महेरी, मीर मोहम्मद महेरी, हाफ़िज़ गुलज़ार नूंदाणी, ग़ुलाम नबी कलमती, हाजी रमज़ान महेरी, जान मोहम्मद लाशारी, अहमद महेरी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सरदार अनवर अली नूंदाणी ऐं ॿियनि चयो त सहता बिरादरी जो नौजवान क़त्ल थियो आहे, जंहिंखे खून सां इंसाफ़ थियणु घुरिजे। सदन मुतालबो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं बेगुनाह माण्हुनि ते दाख़िल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। गॾिजाणी में उस्मान महेरी अला बचायो महेरी, हसन महेरी, हाजी करीम ॾिनो नूंदाणी, अब्दुल हमीद महेरी, अब्दुल मजीद महेरी, मुश्ताक महेरी, हाफ़िज़ एजाज़ महेरी, हाजी लश्करी महेरी, सिद्दीक़ महेरी, ॾाढ़ू महेरी, रमज़ान नूंदाणी, हाजी अल्लाह नूंदाणी ऐं ॿियनि शिरकत कई।